सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सिहत कार्ड खां पोइ पघारूं में 15% इज़ाफ़ो कयो। इमरान ख़ान मुल्क खे फलाही रियासत बणाए रहियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में फवाद चौधरी जो चवणु हो त हिन वक़्त मुल्क जी मईशत पंहिंजे पेरनि ते बीही रही आहे। हुन चयो त इंशाअल्लाह 1 साल अंदर आमदनी में वधीक इज़ाफ़ो थींदो। इमरान ख़ान पाकिस्तान खे इस्लामी फलाही रियासत ठाहे रहियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सिहत कार्ड खां पोइ पघार में 15% इज़ाफ़ो कयो वियो आहे। इमरान ख़ान मुल्क खे फलाही रियासत बणाए रहियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में फवाद चौधरी जो चवणु हो त हिन वक़्त मुल्क जी मईशत पंहिंजे पेरनि ते बीह रही आहे। हुन चयो त इंशाअल्लाह 1 साल अंदर आमदनी में वधीक इज़ाफ़ो थींदो। इमरान ख़ान पाकिस्तान खे इस्लामी फलाही रियासत ठाहे रहियो आहे।